मेहर खैरपुर नतनशाह में सैयद जड़ेल शाह जिलानी जो सालाना उर्स मेलो सुस्त दुकानदार परेशान। दादू ज़िले जे तालके खैरपुर नतनशाह में सूफ़ी बुज़ुर्ग सैयद जड़ेल शाह जिलानी जो सालाना उर्स कल्ह खां शुरू थी वियो आहे। उर्स जे मौक़े ते लॻंदड़ रवायती मेलो इलाइक़े जे वॾी सक़ाफ़ती सुञाणप ते सुञातो वञे थो, पर हिन साल मेले में माण्हुनि जी हाज़िरी नुमायां तौरु घटि ॾिसण में अची रही आहे। इन मौक़े ते मेले में आयल माण्हुनि ऐं दुकानदारनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त दिन का मेलो जारी थी रहियो आहे। बहरहाल महंगाई जे करे माण्हू नथा वठनि, ॿियो दुकानदार बि हिते 3-4 मेला गॾिजी आहिनि ऐं महंगाई जे करे माण्हू ख़रीदारी करे न रहिया आहिनि। अॼुकल्ह महंगाई जो दौर आहे, ॾिसी रहिया आहियो तव्हां, बाज़ार में रश बिल्कुलु न आहे, कारोबार न आहे, पब्लिक न आहे, माल महांगा थी विया आहिनि, माण्हू चवनि था ख़रीदारी कोन था कनि। सबबु इहो आहे कि हर शइ महांगी थी वई आहे। ग़रीब माण्हू आहिनि, मछली वारे आहिनि, 800 रुपए किलो लॻी पियो आहे मिठाई, 600 रुपए किलो मिठाई लॻी पियो आहे, हर को लहराए थो, ग़रीब माण्हू वठी वई आहे। हिसाब सां गरीब आवाम नथो अची सघे, नथो घुमी सघे, नथो खाई सघे, महांगा थी विया आहिनि, वॾा महांगाई थी वई आहे वॾी। पोइ हाणे हुकूमत जा सॼा कम आहिनि, हुकूमत जा कम आहिनि, सस्ताई कंदा, मथो पॉलिसी हलगाए हटाईंदा, तेल हटाईंदा, पर हर शइ थींदी आवाम खाईंदो कंदो। हाणे जे न त वरी पोइ केॾो माण्हू घुमी कोन, घर खां ॿाहिरि निकिरी कोन था सघनि, महांगाई थी वई आहे वॾी साईं। मेलो सदाई भरियल हूंदो आहे, हाणे ख़ाली लॻो पियो आहे, को माण्हू ई कोन्हे ऐं अड़ा कंदो मेलो थी वञे भलो। महांगाई वॾी आहे, आवाम कोन थो अचे, का शइ कोन्हे, का बेरोज़गार मज़दूर ईअं वेठा हो, कुझु बि मेले में कोन्हे, को माण्हू ई कोन निकिरे, वॾी महांगाई को मेले में लड़े ई कोन थो। चोथों ॾींहुं मेलो पियो थो हले, भई सभु मज़दूर वेठा, आवाम त अचे ई कोन थो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।